पिशावर में भी हज़रत अली रज़ियल्लाहु जे शहादत जे ॾींहुं ते मजलिस वहदत अल मुस्लिमीन पारां हाजी मुज़फ़र अली लगारी फयाज़ शेख गुल मोहम्मद फरहत अब्बास जी निगरानी में कहरी इमाम बारगाह खां जलूस बरामद थियो। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम कया विया। रेंजर्स तौड़े पुलिस ड्यूटी सरअंजाम ॾिनी। असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली ख्वाजा पारां शहर मां इंक्रोचमेंट हटाए रोड साफ़ रखियो वियो। जलूस पार्क खां थींदो जल्स शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदो। मामूल आॾो चौक पहुतो जिते मुख़्तसिर मजलिस अज़ाबाद जलूस हुसैनी इमाम बारगाह पहुतो जिते इख्तिताम पज़ीर थियो। जलूस में मोमिनन पारां सीना ज़नी नूहा ख्वानी कई वई। जलूस हुसैनी इमाम बारगाह पहुतो। रोज़ेदार लाइ इफ्तार जो बंदोबस्त कयो वियो।